अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी, तो अगर मेरा नहीं बनता न बन, अपना तो बन। पानी पानी कर गई मुझको कलंदर की बात, जब झुका तो गैर के आगे न तन तेरा न मन। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नबीने, कदर कुरान दे जान वाले वन सुतरे शहर मदीने। ख्वार अज महजूरी कुरान शुदी, शिकव संजे गर्दशे दौरा शुदी। हम तो शबनम बरजमी उफ्तंदही, दर बगलदारी किताबे जिंदगी। दरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दरूद शरीफ के मञण वारा थोड़ा वेझा थी अचो, थोड़ा अञा भी करीब थी अचो, मिली जुली वियो, विथी न छॾियो विच में, वेझा थी अचो। अल्लाह जी रहमत जे वेझा थींदव। ये सब ख़राबी कुरान शरीफ खां दूर वञण जी आहे। जेके कुरान जे वेझो थींदा इहे बचंदा। मां अवां जे साम्हूं सूरतुल फुरक़ान जी इब्तिदाई आयत जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। इन आयत में अल्लाह ताला पंहिंजो शान भी ॿुधायो आहे। कुरान मजीद जी हिकिड़ी ख़ासि सिफ़त फुरक़ान भी ॿुधाई आहे ऐं पंहिंजे पाने सोने मोहम्मद करीम अरबीअ खे बानो चई वरी उन जी निस्बत पाण ॾांहुं करे हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि भी सम्झाई आहे ऐं हुज़ूर जन जी नबूवत केतिरे ताईं हलंदी, केतिरे ताईं आहे, इन हक़ीक़त के आलमीन चई करे इन के भी वाज़े कयो वियो आहे। चार ॻाल्हियूं अब होश में वियो। हर ॿोलीअ में के न के अखर ॾुखिया थींदा आहिनि, जेके सम्झ में न ईंदा आहिनि। छो त इब्न खल्दून लिखियो आहे ॿोली हिकिड़ो समंदर आहे
भली असां तव्हांजी सिंधी ॿोली पंहिंजी मादरी ॿोली आहे, पर तभी सॼी ॿोली असां तव्हां नथा ॼाणो। मां खुद मुंहिंजी ॿोली भी सिंधी आहे, मादरी ॿोली सिंधी आहे। कच्चे जे इलाके में असां वियासीं, बेड़े ते वञूं पिया त ॿियो वरी मोहाणो असां वारे बेड़े वारे खे चवे पियो त फलाणे जो बेड़ो खेंजूअ में फासी पियो थी। मां पुछो सम्झो त खेंजू शायद को मंगर मच्छा अलाए छा उन में हो वीचारो फासी पियो आहे। हालांकि आहे त सिंधी लफ़्ज़, पर असांखे सम्झ में न आयो। मां उन खां पुछो यार ॻाल्हि ॿुध, इहो खेंजू को दड़ो आहे या मच्छी मांगर मच्छा, इहो खेंजू छा आहे जंहिंमें चओ था पिया बेड़ो फाथो आहे फलाणे जो। पोइ उन वीचारे सम्झायो साईं सिंधी लफ़्ज़ आहे खेंजू, असां मोहाणनि जो लफ़्ज़ आहे। अबा इहो कहिड़ो लफ़्ज़ आहे, मतिलब छा आहे? जे मतलब इहो आहे त दरिया पाईंदो आहे, पोइ वॾा वॾा वण बि पाए करे केरींदो आहे पंहिंजे अंदरि, पोइ उहे वण लामन सूदे लुड़दा रहंदा आहिनि, पोइ काथे वञी फासदा आहिनि। उन जे मथां बेड़ो जो चढ़ंदो आहे त बेड़ो उन्हनि जे लामन में फासी पवंदो आहे। उन वण खे खेंजू चवंदा आहिनि। ॾिसो असां आहियूं सिंधी, पर माना खेंजूअ जी ख़बर। असां होॾे लाड़ ॾे जलसे करण वियासीं, मां घणो करे हेॾे खट वेंदो आहियां, चवंदा ॾाढो पंधु परे आहे, बेचारा मिंठ बि कंदा, कॾहिं कॾहिं वेंदो आहियां, घणी मिंठ कंदा आहिनि त पोइ घणो साईं को या कंहिंखो चवराईंदा आहिनि, पोइ इहो ॾिघो सफ़र हणो। पोइ होॾे वियासीं, हिकिड़े को पुछूं पिया था इहो जलसे वारो ॻोठ किथे आहे, त मूंखे चए पियो सिधो हलिया वञो, पोइ अॻितां छणी पहुचो। मां हैरान थी वियुसि, छणी पहुचो माना का छाणी लॻल आहे, उते छणी पहुचो। चए न साईं उतरादी हो छा? मां चयो हा आहियूं उतरादी। चए पोइ तव्हां लड़ी चवंदा हो, असां छड़ी चवंदा आहियूं, लफ़्ज़ साॻियो ई आहे, को मसइलो न आहे, तव्हां हरूभरू परेशान न थियो। माना उतां लड़ी पहुचो के चवे पियो छणी पहुचो, सम्झो था। हज़रत कारी मोहम्मद अली साहब मदज़िलहुल आली दुआ कयो त रब साईं उनखे सेहत सलामती बख़्शे। हिन धरतीअ ते क़ुरान मजीद जी वॾी ख़िदमत कई अथसि। अरब अजब ताईं अजम ताईं उन जा शागिर्द फैलियल आहिनि। वॾे में वॾो सबा अशरा जो कारी आहे, ऐं कारनि जो कमु हूंदो आहे क़ाफ़ काफ़, इन में फ़र्क़ु ॾेखारणु। क़ाफ़ वॾो काफ़ काथों निकिरंदो, नंढो काफ़ काथों निकिरंदो, लफ़्ज़नि जे सने सुके फ़र्क़ खे कारी ॾेखारींदा आहिनि। हिकिड़े दफ़े कारी साहब सां मानी पिया खायूं, पोइ पंहिंजे शागिर्द खे चयईं मच्छी त इहा वेझो करे ॾे। मां चयो साईं तव्हां सॼी उमिरि त लफ़्ज़ सेखारींदा आहियो, मच्छी कीअं? मच्छी चओ न, इहो मच्छी छा आहे? अवा लफ़्ज़ आहे सही मच्छी, तव्हां छा चवंदा आहियो हितां गोठगी वारा? मच्छी या मच्छी? मच्छी। शिकारपुर वारा चवंदा आहिनि मच्छी। चए साईं असांजी ॿोली जो लफ़्ज़ इहो आहे। असां छे खे शीन पढ़ंदा आहियूं। मां चयो साईं ग़लति पढ़ंदा आहिनि। हिकिड़ो ज़्वाद खे ॾौद पढ़े, ॾाल ॾेडर पढ़े त विड़ी पओ था। तव्हां वरी छे खे शीन दॿियूं बि ठाहियो।
पोरी मूंखे चवंदा हा यार माण्हू ईअं असांखे चवंदा आहिनि त मशीअ जे पुछ खे पकड़ियुमि त शपको ॾेई छॾाए वई। हाणे यकी छे आ पर हे शीन पढ़ंदो हुयो। ईअं लहजा भी फर्क पवंदो आहे। इन जे करे क़ुरान शरीफ़ 7 ज़बाननि में लथो आहे। हुज़ूर फरमायो थी मुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ न थिए। ॻाल्हि सम्झो थोरी। अल्लामा इस्माई रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग आहे, अरबी दान आहे। चवे थो क़ुरान शरीफ़ जा 3 लफ़्ज़ मांखे सम्झ में न पिया अचनि। उन्हनि मां हिकिड़ो लफ़्ज़ अॼु हिते आयो आहे, तबारक। अब समझो था छा लफ़्ज़ आहे? सब उचारियो त सवाब मिलंदो आहे। माज़ीअ जो पर इन जो गर्दान न हलंदो आहे। फेल माज़ीअ जो पर गर्दान न हलंदो आहे। इहो इल्म वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि। तबारक जी माना लिखंदा आहिनि बाबरकत आहे अल्लाह जी ज़ात। इहो तर्जुमो त न थियो, साॻियो लफ़्ज़ मोटी आहे। अब बरकत छाखे चइबो आहे? हाणे हिकिड़ो जो पुछे त तबारक जी माना जो तूं कई बाबरकत आहे उहा ज़ात, त बरकत छा आहे? बरकत कहिड़ी भला आहे? माण्हू नालो रखंदा आहिनि रहमतुल्लाह बरकतुल्लाह, रखंदा आहिनि न बरकतुल्लाह। आज अल्लाह जी बरकत। बुजुर्गनि लिखियो आहे इहे नाला भी सुठा न आहिनि, जाइज़ आहिनि पर सुठा। छो तुंहिंजे पुट जो नालो रहमतुल्लाह या बरकतुल्लाह हुजे, वो घर में वेठो न हुजे, तोखां को पुछण अचे साईं बरकतुल्लाह वेठो आहे तव्हांजे घर में, तव्हां छा चवंदो त मुंहिंजे घर में बरकत? इहो न करणु सुठी ॻाल्हि त? अब इहा सुठी ॻाल्हि त न आहे जो बरकत रहमत मुंहिंजे घर में न आहे। वो मशहूर किसो ॿुधो अथव न, माई वीचारी सलाम वराईंदी ही, मुड़ुस जो नालो हुअसि रहमतुल्लाह। वो सिंधियुनि जूं मायूं पंहिंजे मुड़ुस जो नालो न वठंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जानू जा पियो, अस्सलाम वालेकुम खानू जा पियो। माण्हुनि कुझु चरी इहो कहिड़ो सलाम थी वराए? जे अबा इहो रहमतुल्लाह नालो मुंहिंजे मुड़ुस जो आहे, असां न वठंदियूं पंहिंजे मुड़ुस जो नालो। अब अहिड़ा नाला न रखो जो माण्हू सलाम भी वराए न सघे तव्हां ॾे। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। त बरकतुल्लाह जी माना छा आहे? अल्लाह जी बरकत छा मतिलब? पोइ ही चवे थो त मांखे हिकिड़ी नंढड़ी छोकिरी, किसो त ॾिघो आहे मां नथो वञा होॾे, पोइ आयत रहिजी वेंदी, किसो आयत जो रहिजी वेंदो। चए थो हिकिड़ी नंढड़ी छोकिरी उन माउ खे दान ॾिनी, जा रकीब व अखज़ल मता या ज़हबल मता व तबारकल जबल। कुत्तो आयो तवे जी कारी पोची खणी जबल जी चोटीअ ते चढ़ियो, माना मथे थी रहियो। हाणे मालूम थियो त तबारक जी माना अरब करनि था बुलंद शान वारो आहे रब। अब ॻाल्हि सम्झो अलाए? अल्लाह जो शान ज़ोर सां सब खां मथे। न अली पहुचे रब जे शान ते, न नबी पहुचे, न वली पहुचे, न कलंदर पहुचे, न ॿियो को पहुचे। ये सब मखलूक आहिनि। ख़ालिक जो शान चो सब खां मथे। ख़ालिक जो शान इहो ज़हन में रखो त ख़ालिक जो शान छड़ो ज़ात में मथे न आहे, बल्कि पंहिंजे सिफ़ात में भी मथे आहे। ख़ालिक जहिड़ियूं सिफ़तूं न नबीअ में आहिनि, न वलीअ में आहिनि, न पीरनि में आहिनि, न पैगंबरनि में आहिनि। उहो पंहिंजे सिफ़तनि जे शान में भी सब खां। हे दोस्त चवंदो आहे नबी भी हिते हाज़िर आहे, अली भी आहे त मोहम्मद भी आहे। अब हिकिड़ो आयो चएसि लिखी त ॾियो अखर मांखे, मुंहिंजा अखर भी सुठा आहिनि।
मां लिखंदो अखर केलो गिराफी मां ॼाणिया थोरी घणी मूंखे चई या अल्लाह या मोहम्मद या अली मां चयो इहो सभिनी खे जो या हणी हिकु जहिड़ो बिहारी इन्हनि में को फ़र्क़ु आहे चए हा आहे मां चयो उहो ॿुधा त पोइ लिखी ॾियां तोखे अखर चई ॿारहं नज़रे नथो सभ खे मां हईयां या अल्लाह खे बि ॻाल्हायो न या नबी साईं मोहम्मद खे बि अलीअ खे बि या फ़र्क़ु कहिड़ो चरिया मां चयो इहो त हिकु जहिड़ो कई अल्लाह साईं तो चवे मूंखे ॿियनि जहिड़ो न बना मुंहिंजो शान सभ खां मथे रख इन करे या अल्लाह त सही आहे या मोहम्मद या अली इनखे ॿिए नमूने तब्दील कर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह अन्हु थोड़ो बदला ताजो अल्लाह जो शान सब खां बुलंद नजर अचे ऐं सजे सज ॾियण वारो उहो वापियो नाहे छो त अली जी ऐं नबी जी भी मदद करण वारी ज़ात रब ज़ुल जलाल अली साईं पाण को एतिरो ॾाढो मुड़सो न अली जे पोयां अल्लाह जो हथो यदुल्लाहि फौक ऐदीहिम रब फरमायो इन नबी जे यारनि जे पोयां इन्हनि जे हथनि जे मथां मुंहिंजो हथ आहे हथ जी माना मुंहिंजी मदद आहे पाण सिंधीअ में बि चवंदा आहियूं हथ आहे जी माना छा अदा हिन कम में फिलाणे वडेरे जियो हथ आहे छा माना हथ जी माना हे वडेरे जो हथ हे तू कुले ते खई हूंदो न समझो मुंहिंजा सोना अल्लाह तो चवे यदुल्लाहि फौक ऐदीहिम मां अल्लाह जो हथ नबी जे यारन सहाबन जे मथा इन्हनि जे हथनि जे मथां मां अल्लाह जो हथ आहे माना मुंहिंजी मदद आहे सहाबी जेतिरे ताईं जीअरा हा एतिरे ताईं दुनिया में शिकस्त मुसलमाननि खे न मिली रब ॾेखारियो त इन्हनि जे पोइतां मां अल्लाह जी ताक़त आहे सहाबी जो मदद करण वारो भी ऐं नबी साईं जो इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह कुरान में फरमाए कोई जॾहिं नबी जो मददगार न हुयो तॾहिं मां अल्लाह अकेलो नबी जी मदद कयम अकेलो सिर नबी 1,24,000 माण्हू मुसलमान करे काबे जी तवाफ ते वठी आयो रब खे ॾेखारे त 25 सालनि में 1,25,000 24,000 तुझे दर ते आंदा था या कंहिंजी मदद ही अल्लाह पाण त अल्लाह ज़ात में भी मथे सिफात में भी मथे पंहिंजे कमन में भी अल्लाह जहिड़ो कम माण्हू कंदो सिज जहिड़ो सिज कोई ठाहे वेंदो लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वला विजतमऊल रब साईं कुरान में फरमायो सॼी दुनिया गॾिजी पवे मूं जहिड़ी किनी मख बि ठाहे न सघंदा मां ॾाढो आहियां सभ खां मुंहिंजो शान सभ खां बुलंदा इन औहनल बुयूत लबैतुल अनकबूत फरमा रूस हुजे अमेरिका हुजे अफ्रीका हुजे पूरे दुनिया जा ॾाढा मुड़स गरजन मां अल्लाह जे अॻियां
कोरीड़े जे घर वांगुर आहिनि अज़ाब जो हिकिड़ो बुहारो फेरिया जीअं तव्हां बुहारो फेरियो कोरीड़े जो ॼारो लाहे फिटो कयो ईअं मां फिरौननि ऐं कारूननि खे हिकिड़े ई बुहारे में पूरो करे सघां थो हे मां मोहलत ॾिनियूं वेठो आहियां मां सभ खां ॾाढो बुलंद अल्लाह ये तबारक जी माना है तो वो शान में पांजे कमन में पांजे सिफात में तबारकल्लज़ी उहो रब बुलंद शान है नज़्ज़ल अल फुरकान बुधो बुधो थोड़े तवज्जो सां नज़्ज़ल अल फुरकान नज़्ज़ल जी माना मथों खों लाथई हेठ कुरान एक आठों आयो जोर सां जोर हेठां जो न थियो इहो मसलो सम्झो तव्हांखे ख़बर हूंदी यूसुफ नबीअ खे यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढड़ो हुयो त भाइरनि छा में सटियो जोर सां जोर उहो हेठि हूंदो आहे मथे हेठि सटियो मार ॾिनऊंसि रब ॾेखारे थो कंहिं मार ॾिनी वक़्तुलू यूसुफ अवित्रहू कुरान में तो चवे त भाइर विड़नि था केर थो विड़े भाइरनि जो जहिड़ो आहे मुस्लमाननि जो जहिड़ो भाइरनि जो जहिड़ो आहे भाइर विड़नि था लाहे सॼऊंसि खणी छा में खूह में तूं चवंदो आहे मुंहिंजी बिरादरी ओ सादा हिते ॿी ॻाल्हि सम्झ बिरादरी बिरादरी न कर रब खे राज़ी कर रब कंहिं हिकमत तहत या रब सज़ा तौर कंहिंखे मार ॾियारे त भाइरनि खां पंहिंजी बिरादरीअ खां बि मार ॾियारे सघंदो आहे इन करे बिरादरी राज़ी न कबी राज़ी कबो त हिकु अल्लाह कंहिंखे राज़ी कंदो बिरादरी फैसलो साईं बिरादरी जो मौलवी होॾे थियल आहे वोट जो मां हेॾे न ॾींदुसि इन सादे खे सम्झा अल्लाह राज़ी आहे त दुश्मन जे घरां मूसा नबीअ खे पालराए बीहे थो पघार बि माउ खे वठी थो ॾेसि ऐं चवेसि तो झोलीअ में बि मोटाए थो ॾियां तोखे पालींदी बि तूं पर पघार दुश्मन ॾींदो रब थो फरमाए मां राज़ी थियां दुश्मन खां बि वठी ॾियां नाराज़ थियां तोखे मार ॾियारियां कंहिं हिकमत तहत त यूसुफ नबीअ खे भाइरनि खां बि मार खाराए अब आहे या न आहे जोर सां ॻाल्हि सम्झो थोरी भाइरनि सटियुसि काठी हेठि वियो चिंबड़ी पियो पत्थरनि सां चिंबड़ी पियो टभनि सां वेठो आहे पर हे घराणो अहिड़ो हो जंहिंमें अल्लाह खां सवाइ ॿिए जो नालो ॿिए खे सॾण जो वजूद ई न हो असां त अबो जो चवंदो या अली त छोरो अॻ में चवंदो या अब हे त अलीअ खे थो सॾे छो त अबो थो सॾे घर जो असर त थींदो आहे पर हे घराणो अहिड़ो हो याकूब अलैहिस्सलाम आख़िरी वक़्त में पुटनि खे घुराए थो चवे माता बुदून मिन बादी सभिनी चो नाबुदु इलाहक व इलाह इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहं वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून अबा तूं अंदर थधो कयूं वञ ॿिए खे कोन सॾींदासीं इबादत कंदासीं झुकाव हूंदो असांजो त हिकिड़े रब जे लाइ इन्ही घराणे जो यूसुफ नंढड़ो बि आहे चिंबड़ियो पियो आहे टभनि सां पत्थरनि सां पर सॾे पियो
वो अलाह से मदद की कंदो आ मथों को रसो चली दो दरिया ठाई दो असबाब ठाई दो। अब अगर समझो एकड़ो हमरा मुखे पे चवे साईं ॾाढा दवाऊं करायम हाले जी मां बेर मां दम दरूद ॾाढा करायम मथे जो सूर न वयो। हिकड़ो वाणियो आयो ॻोठ में उन हिकड़ी टके जी गोरी लिखी ॾिनी कोडो किरी न लाइ कहिड़ी सभु ॿुधाई त इहा जो खाधम त साईं अॼु ताईं मथे जो सूर न पियो। हाणे ॿुधायो क़ुरान में असर या गोरी में असर? जट जो सुवाल न समझो तू न समझे तो क़ुरान जट तो चवे त मांखे फ़ाइदो होलो पियो। मां उनखे सम्झायो सादा इहो वाणे खे एॾां केरु वठी आयो इहा ख़बर नाहे पाण आयो हूंदो। मां चयो पाण न तूं अल्लाह वारनि ॾे वएं अल्लाह वारनि दरूद दम कया न रब मेहरबानी कई जाथे शिफ़ा लिखियल ही उनखे तोॾे वेझो कयई। इहा गोरीअ जी शिफ़ा नथी हो जेके दम दरूद अॻ में हणायई न उन अल्लाह जे नाले जी बरकत थी सोणा जो इहो वाणियो अची इहा गोरी ॾेई हुई जान छुटई आहे। इहो त सबब आख़िरी आहे पर मोकलण वारो अब यूसुफ नबी सॼो त को अलाह से पाण लही ईंदो छा न छा कयईं काफ़िलो वञे पियो। तव्हां किसो ॿुधो आहे पर मां मतिलबु ॿियो थो कढां। किसो ॿुधो आहे तव्हां वञे पियो काफ़िलो उन काफ़िले वारनि जो पाणी ख़तमु थी वियो उन्हनि जो पाणी ॻोल्हियो अबा ॾिठऊं त खूह आहे उन में विधऊं हिकिड़ो डोल रसे सूधो उहो डोल जो हेठि लथो त यूसुफ नबी मथे ॾिठो त चन शयुनि सां मां चिंबड़ियो पियो आहियां इहे हेठों खूह जूं आहिनि इन्हनि सां भली साल चिंबड़ियो वेठो हुजां त बि निकिरंदुसि। हे डोल काथों आयो आहे हेठों मथों जोर सां ॻाल्हायो। इहो रसो ऐं डोल मथों आयो आहे ऐं हे होश में ना हे भी त तू असा छा सा चिबड़िया पिया हूं को दुकान सा को मशीन सा कोई सही जमीन सा को ट्रैक्टर सा दबदबान लगी है इतम जो सयूं ट्रबन सा चिबड़ियो पियो आहे। एक मथों आयो आहे यूसुफ नबी ॾिठो त इहो डोल ऐं वेंदो भी जेका मथी शइ आहे या मथे वेंदी या मथे हे हेठ जूं शयूं आहिनि इते रहंदियूं जन्नतूं भी आसमाननि खां मथे आहिनि। इन करे नज़ल जे लफ़्ज़ में इशारो थो करे अल्लाह त हिन क़ुरान खे मथों लाथो तमाम ऐं पोइ थो चवे वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ गॾिजी मुंहिंजे हिन मथे रसे खे चिंबड़ो। हे मथों आयो थवे तव्हां हेठ चिंबड़िया पिया आहियो इन्हनि खे छॾे हिन खे वठो जीअं यूसुफ उन डोल मथे खे वठो मथे निकिरी आयो। तव्हां भी क़ुरान सां चिंबड़ंदव क़ुरान पढ़ंदव इहो चिंबड़ना क़ुरान ते अमल कंदव इहो क़ुरान सां चिंबड़ना फरमाऊं क़ुरान वारो अक़ीदो रखंदव क़ुरान सां चिंबड़ना इन्हीअ नमूने सां चिंबड़ंदव हे मथे चढ़ंदो त तो असांखे भी मथे जन्नत खयूं त नज़ल में तो समझाए बाबरकत बुलंद शान वारो रब आहे पंहिंजो शान ॿुधाए हो थो चवे त मथों खां लाथई ही क़ुरान मथों खां लाथई फुरकान क़ुरान खे वरी छॾे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान बाबरकता ओ रब जंहिं लाथो मथों खां फुरकान। फुरकान जी माना तोखे ख़बर अचे थी पई त फ़र्क करण वारो किताब ॻाल्हि न सम्झो अक़ीदो तू चवंदो हो मुल्ला भी क़ुरान पढ़दो तव्हां भी क़ुरान मौलवी पढ़दा हो असां काॾे वञूं समझ में नथो अचे फ़र्क हिन खे वीचारे त रब सही तो फरमाए हो मुल्ला भी कुरान पढ़े हे मुल्ला भी कुरान पढ़े तव्हां कुरान पाण तर्जुमो ॾिसो त फ़र्क ॿुधाइण वारो किताब तव्हां वटि मौजूद आहे।
हिन सां ख़बर पवंदी त हे मोला कचो हो मोला पको। अब अल्लाह हिते विचड़ाए रखियो आहे कम खे। ॻाल्हि सम्झो था हलाए, ॻाल्हि विचड़ाई। हिकिड़ो बोसकीअ जो कपिड़ो असली आहे, ॿियो बोसकीअ जो कपिड़ो जोर सां ॻाल्हायो। हिकिड़ा डॉक्टर असली बाक़ाइदे सनद याफ़्ता, ॿिया वरी डॉक्टर अताई ईअं सुयूं सिखियूं ऐं दबदबा लातियूं वेठा अब आहिनि या न आहिनि? असल नकल आहे न। हिकिड़ा सूबेदार ड्रेस पातियूं असली सूबेदार, ॿिया वरी धाड़ेल बि कॾहिं कॾहिं ड्रेस पाए दरवाज़े ते बीहंदा आहिनि राति जो, पुट हेॾे हल था वठी हलूं। तूं ड्रेस ॾिसी करे भुली पवंदे, चवंदे सूबेदार विड़ा साॼो। अब ॻाल्हि सम्झो था त असली ऐं नकली आहे। ईअं बुज़ुर्गनि में बि असली नकली जोर सां ॻाल्हायो। हिकिड़ा पीर असली, हिकिड़ा मौलवियुनि में बि वॾेरा बि हिकिड़ा चंद्रा, हिकिड़ा सुठा। सॼी दुनिया जे अंदरि असली नकली रखियो अथसि, पोइ मोकिलियो अथसि ही फुरकान ऐं अकल दिमाग़। वेंदो आहे शहर में दिलो वठण, उनखे ठाकाईंदो आहे। जो टन टन करे थो त चवंदे हे सही आहे, जो टब टब करे थो त चवंदे बग़ैर। अब आहे या न आहे? आवाज़ सां सम्झी वेंदो आहे न। सोना चवे थो त हिन जो बि आवाज़ ॿुध त पोइ ख़बर पइजी वेंदी त हे सचो हे कचो, हे मुर्शिद सचो हे मुर्शिद कचो। इन करे चई हे फुरकान आहे, जेको हिन ते अमल करण वारो आहे उहो मौलवी बि सचो, उहो पीर बि सचो। जेको हिन जे बेफ़रमान आहे, राति ॾींहं रननि सां खचा थो मारे वेठो, तावीज़ ते तावीज़ दबदबा। नाराज़ न थियो, तव्हांजा अचनि ॿिया अचनि, रगड़ियो मां सभ खे ॾींदुसि। ॻाल्हि न सम्झो यार, जाइज़ न आहे औरतुनि सां गॾु वेहण जाइज़ आहे। उन्हनि जा किसा, माई अची चवे पई हिकिड़े मौली साहब खे, साईं फिलाणो अहिड़ो ज़ालिम आहे, मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे मुड़ुस खे चए पई मां हाणे छा लफ़्ज़ ॿुधायां तव्हांखे, कंदो जंग खणी बि न ॾिसंदो आहे। हाणे इहे लफ़्ज़ जो मौलवी खे ॿुधाए जो सही लफ़्ज़ आहे, ऐं इहो ॿुधण वारो मौलवी सचो आहे। अड़े चरियो सम्झो हे फुरकान थवे। कुरान चवे थो पियो पर्दो कयो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन मिन जलाबीबिहिन। नबी जी घरवारियूं अमड़ियूं आहिनि, नाबीनो घर में अचे थो। हुजूर खे चवनि तूं साईं नाबीनो आहे, हुजूर फरमा उहो नाबीनो आहे, पर तव्हां त ॾिसो थियूं न इन खे बि घर में न आहे छॾिणो। हुजूर खे औरतनि चयो साईं बैयत कयो असांजी। हे वरी मुर्शिद बूबे जे हेठां आङुर रखंदो आहे। अब हेॾे सम्झो यार, थोरो हे फ़र्क़ु हे ॿुधाईंदो नबी ऐं क़ुरान फ़र्क़ु ॿुधाईंदो न। तो हेठों जैसे दिल हलायांसि तो दिल खबे बूबे जे हेठों दिल थींदी आहे, उहा दिल हलायां थो, आङुर रखी उते थो पढ़े वेठो, अलाए छा थो करे। हुजूर खे चयूं साईं औरतनि साईं तव्हां सां असां बैयत कंदियूं, तव्हां अब्बा आहियो असांजा, हथ त मिलायो। हुजूर फरमाए जे पर्दे में रहो। पाणीअ जो प्यालो भरे मोकिलियो, मां उन में हथ थो विझां, उन पाणीअ में मुंहिंजे हथ जी बरकत अची वेंदी। इन प्याले में तव्हां पंहिंजो हथ आलो कयो, ॼण मां मोहम्मद सां हथ मिली वियो। मां तव्हां सां डायरेक्ट हथ मिलाईंदुसि त पोयों मुर्शिद अची वरी अलाए छा। नाराज़ न थियो, थोरा सख़्त लफ़्ज़ आहिनि पर हे फुरकान नबी के मोकलियईं फुरकान बनाए, कुरान के मोकलियईं फुरकान बनाए। तनज़्ज़ल अल फुरकान अला अब्दिही, हे कुरान कहते लाथई पंहिंजे बाने ते, पंहिंजे इहो मसलो अब्द दीगर अब्दहू चीज़े दीगर। अल्लाह वारो चवे थो अब्द बी शया अब्दहू अब्दहू। ॻाल्हि सम्झो थोरो तवजे सां। अब रसूल जूं ॿ सिफ़तूं वॾियूं,
तवा पढ़ंदा आयो अतहियात में पढ़ो ईमान ताज़ो थींदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन जोर सा अब्दुहु अग में या रसूलहु अग में अब ॾिसो तव्हां पाण पढ़ंदो आहे सुन्नी बरेलवी देवबंदी सब पढ़ंदा शियो भी पढ़ंदो आहे ॿुधो अब्दुहु रब सही तो फरमाए हुजूर फरमाओ मां मेराज ते वयुसि मूंखां रब पुछा कई त तूं बानो नबी थींदे या बादशाह नबी थींदे जो त नबी बिन क़िस्मनि जा सुलेमान अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम नबी भी हुया त बादशाह भी हुया हुजूर के चॉइस ॾिनी वई चूंड ॾिनी वई इख्तियार ॾिनो वियो त सोना तूं बादशाह नबी थींदे या तूं बानो नबी थींदे हुजूर फरमाओ जिब्रील भी इशारो कयो मुझे दिल में भी आयो तो दुनिया जी चैन ॾींहनि जी बादशाही छाजी बादशाही आ बादशाह आज़म तो खुद रब्बुल जलाल आ जेको सभिनी ऐबन खां पाक आ हे केड़ो बादशाह कल नवाज शरीफ बादशाह हो अज लंदन में तो पेशाब करे अब आहे या ना कल आसिर जरदारी जी हले पई अज अस्पताल में दंद खड़काईंदो वेठो आहे खुर्शीद शाह भी हो दिल वाली अस्पताल में लिखो वेठो अब ये केड़ी बात है ये हजरत हैदर करार फरमायो ऐ इंसान तवां जी छाजी वडाई ब दफा पेशाब पाखानो पान धोईंदा आयो कम अज कम ब दफा पेशाब पाखानो पान धोईंदा आयो भंगिन वांगुर छाजी बादशाह वा तू बादशाह त उहो जेको सुभान ऐं तबारक जेको सभिनी ऐबन खां जंहिंखे न मौत अचे हे त ॼाण मरंदो बुढ़ो काॾे वियो बादशाही फांसीअ ते अची वई बेनज़ीर काॾे वई हिकिड़ी गोलीअ जो शिकार बणजी वई असें ज़ियाउल हक़ काॾे वियो तूं हो ई फ़क़त निकितो ख़बर ई न पई त हॾो हॾे सां ई न पियो मिले रब तो फरमाए छाजा बादशाह बादशाह हुआ जंहिंजे बादशाहीअ जो सिज न अॼु लहे न सुभाणे लहे हुवल अव्वल हुवल आखिर वस्साहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम अब बादशाह केरा हुजूर जन फरमा मुझे इख्तियार दिनो वियो त तू बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे जिब्रील भी इशारो कयो मुझे दिल में भी आयो बादशाह तो खुद रब्बुल जलाल है शहंशाह तो खुद रब्बुल जलाल है मां उन जो बानो थो सुहा इन करे मां इख्तियार कयो त मां रब तो जो बानो बानप वारी सिफत सां थो अचां बानप वारी ॻाल्हि थो खणा रब फरमायो तू हेठ वयो आ मां मथे कंदुसि तोखे कणक जो दाणो हेठ वेंदो त जेतिरो हेठ थींदे एतिरो मथे ईंदे ॿियनि नबियनि खे मेराज कंहिंखे न मिलियो आहे इहो ग़लति आहे इदरीस अलैहिस्सलाम ला चवंदा आहिनि वो भी लिखियो तन त बनी इसराइल जी रिवायत असां वटि कोन्हे सभु असांजे किताबनि में कोन्हे उहो मेराज कंहिंखे बि न मिलियो आहे मेराज जी माना मथे उरूज मथे सभिनी नबियनि खे कुर्ब मिलियो आहे हेठि फर्श ते असांजे नबीअ खे मेराज ऐं कुर्ब मिलियो आहे अर्श ते इन करे जो मुंहिंजे नबी अबदियत खईं बानप खईं पंहिंजे इख्तियार सां त मां बाने थियण में सुहां थो रब फरमायो तूं भली शइ खईं आहे मुंहिंजे बाने जो शान दुनिया जे बादशाह खां मथे आहे अॼु वञो मदीने में ॾिसो पूरे दुनिया जा बादशाह अचनि था हेठ मुंहुं करे सलाम पढ़नि था अब आहे या न अञा ॿुधो इब्राहिम अदहम उनजी ॻाल्हि सम्झो त पोइ मां ॻाल्हि खे बसि कयां इब्राहिम अदहम हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे वॾो अल्लाह वारो थी गुज़रियो आहे
यो बादशाह हो बलख जो समरकंद बुखारा बुधो अज भी समरकंद बुखारा बलख रूस जा इलाका मौजूद है। बलख जो बादशाह हो इब्राहिम अदम वो इनके अब्दाल जो बुजुर्गी मिली अल्लाह से जो छल बादशाही छले जंग में अची इकड़े दरिया होते वेठो हुजे पोयो वजीर परेशान त हेलो आदिल बादशाह कादो मिलंदो यार गोलियो से वरी बिहारिया तख्त ते गोलींदा अचन त ॾिसो अरे दरिया हुजे किनारे ते चोलो फाड़जी पियो त उन खे पाण सुईअ सां सिबंदो वेठो। वजीर नजी जो सरकार हेडी बादशाही हेडा पट पटीहर हेडा पंगल पलंग बंगला ये सब छदे हिते पंहिंजे चोले के पान था हणो वेठा उते त हजारे तव्हां जे लाइ दर्जी इंतजार में तव्हां हलो वरी बादशाही संभालियो फकीर बणजी छो वेठा आयो। हज़रत ये अखियों खोलियो मुराकबे में हुयो ए जो खोले ते दाढ़ी लाल अखियों नजर आयो कुछ न मानो के जे ता छा था समझो त मां को हेठ लथो चरियो माखे त ग्रेड मथे मिलियो आ ग्रेड माखे मथे ग्रेड वारो हेठ की इंदो जैसे की ग्रेड मिलियो आ सिधो त हे सुई सा धागो भी पान ता विधंदा वेठा हो हे केड़ो ग्रेड मिलियो आ जे हाने ॾिसो अबा सुई खणी करे ये सजे दरिया में मच्छन के ते अड़े अचो निकरो बाहर मुझे या खणी अचो मुझी सुई हेकड़ी मच्छी मिनट में वात में वो सुई रखी बाहरों हे मुंह मुंडी कडी बेही रही। हजरत उन खां सुई वती जे अगे तवां ते बादशाही सामो इज्जत कंदा हुंदो पोइ तो अला छा चौंदा हुंदो। अब मानन की बादशाही त इहा आहे न असा जो घर जेको आहे न एसएसपी जे भिक में एसपी साहब जे घर जे भिक में वो नौकर वो ईंदा आहिनि के निमाज़ ते वो मां पुछंदो आहिनि पहिरियों जॾहिं हूंदा आहिनि एसपी त चवंदा आहिनि से भलो माण्हू आहे भलो जॾहिं हलियो वेंदो आहे बदली थी मां पुछंदो ॾे ख़बर एसपी जो भलो हुयो जैसे वॾो हरामी हुयो चवे केरु पियो जेको नौकर अब ॻाल्हि सम्झे इहा बादशाही आहे न या बादशाही आहे न मानन जे मथो बादशाही आहे ऐं हो चवे थो इब्राहिम अदम मुखे रब जेका बानप बख्शी आ न हाणे बादशाही छड़ो मानन ते नाहे मुंजी मच्छन मच्छन ते जीतन छड़न ते जाथे जाथे रब जी रुबूबियत आ उते उते सोने मोहम्मद जी नबूवत चमके चमके या बानप वाली बादशाही सब खां मथे जेको रब जो बानो थींदो उन जी बादशाही वधी वेंदी उन जी बादशाही ॻाल्हि न सम्झो ॿुधो 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 साहबा इकराम था फरमाए नबी साईं जो हिकिड़ो नौकर हो नालो मूंखे ज़हन में नथो अचे किताबनि में हदीस में आहे वो हुजूर जन उन खे सफीना नालो रखियो सफीना असली नालो छा उहो मूंखे ज़हन में नथो अचे सफीना नालो हुयुसि सफीना नालो कीअं रखियईं हुजूर जो नौकर हो न हुजूर जा सामान भी सफर में खयूं हजरत अबू बकर साईं जा भी सामान खयईं हुयो वॾो सगारो मुर्स हजरत उमर साईं जा भी सामान खयईं हिकिड़े चौथे पंजे ॿियनि जा भी सामान खयईं वॾो माल जो खयईं त हुजूर फरमायो यार हे त सफीनो आहे माना ॿेड़ो आहे को वॾो ॿेड़ो आहे उन ॾींहं खां वठी उन नबीअ जे यार जो नालो थी वियो नबीअ जे नौकर जो नालो नबीअ जो नौकर हो गुलाम हो सफीना नालो थी वियो। इहो सफीना जो किस्सो सॼे किताबनि में लिखियो पियो आहे उसदुल गाबा में भी लिखियो पियो आहे त हिकिड़े जंग में रस्तो खुली वियो रस्तो खुली वियो हेॾे ॾिठा त शींहं अफ्रीका जो जंगल आहे बबर शेर आहे बला हिकिड़ो हाणे डांद जेॾो हीअं भां भां कंदो बीठो आहे जे त मूंखे ख़ौफ़ न थियो मां रड़ करे अरबीअ में चयो अना सफीनतु मौला रसूलिल्लाह मां सफीना मोहम्मद करीम जो नौकर आहियां बस एतिरो चवण जी देरि हीअं हेठि मुंहुं कयोसीं पुछ लुटकाईंदो मुंहिंजे पेरनि खे चिमड़ियो मां चयो खाईंदो पर न चटे पियो पुछ सां इशारो पियो करे त मथां चढ़ मां मथां चढ़ी वेठुसि
काहे काहे जाते सहाबा जो झुंड वेठो हो जंग में उते मुखे लाए भजी वयो ही वापस दिसो जेको रब जो बानो उन जो शान त आलिया हे रब जे बाने जे नौकर जो शान आहे गाल न समझो सुभान अल्लाजी असरा बे अब्दिही इते चई तबारक अल्लाजी नज़्ज़ल अल फुरकान अला अब्दिही होदे भी अब्द आसमानन ते भी फरमाई आसमानन ते भी फरमाई व औहा इला अब्दिही मा औहा हिकड़ी आयत मना अन्या भी टुकरो रहिजी वियो आहे लिल आलमीन नज़ीरा पर हेॾो चिठी अची वई आहे सरकार जी लगाम जंहिंजे हथ में आहे उन्हनि छिके वधी दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए।